बायोलॉजी क्लास 9 लाइ चैप्टर 4 लेसन 19 फिल इन द ब्लैंक्स खाल भरियो। आऊं बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजो जो लेक्चर जो मौजू आहे फिल इन द ब्लैंक्स। चैप्टर 4 जो एक्सरसाइज जो सेक्शन आहे 2 फिल इन द ब्लैंक्स। 10 असांखे खाल ॾिनल आहिनि, हुननि खे असां एप्रोप्रिएट जवाब सां फिल कंदा हलंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे सवाल नंबर पहिरियों आहे त माइक्रोस्कोप्स आर इंस्ट्रूमेंट डिज़ाइन टू प्रोड्यूस डैश विजुअल इमेज। माइक्रोस्कोप या खुर्दबीनियूं असांजो उहे औज़ार आहिनि जिन खे तयारु कयो वियो आहे या ठाहियो वियो आहे त उहे असांखे डैश विजुअल इमेज ॾेखारे सघनि। हाणे डैश में छा पवंदो? माइक्रोस्कोप्स जो कमु मुख्य तौर ते इहो आहे त उहो असांखे हिकु त तस्वीर जेका आहे कंहिं बि ऑर्गेनिज़म जी उहो इमेज जेको आहे वॾो करे ॾेखारनि, यानी मैग्नीफाइड हुजे। ऐं ॿियो वरी अहम कमु हुनजो इहो आहे जेके असां 2 कम पढ़ियासीं त उहे असांखे उनजी क्लियर जेका तस्वीर आहे उहा बि ॾेखारनि, यानी हाई रेज़ोल्यूशन वारी पिक्चर हुजे, हाई रेज़ोल्यूशन वारो इमेज हुजे। तंहिंजे करे हिन जो सही जवाबु जेको आहे उहो मैग्नीफाइड विजुअल इमेज आहे। ऐं ॿियो आहे उन में वरी क्लियर। तंहिंजे करे गॾोगॾु असां वरी इन में मैग्नीफाइड ऐं गॾोगॾु वरी असां इहो लिखंदासीं क्लियर। क्लियर जो मतिलबु आहे त उनजी रेज़ोल्यूशन जेका आहे उहा हाई हुजे, जो असांखे अंदरि जीव गर्डे जी जेका ऑर्गेनेल आहिनि उन्हनि जे विच में फ़र्क़ु पवे, उन्हनि जे विच में चिटाई हुजे त उहे असांखे सिधा नज़र अचनि त कहिड़ियूं कहिड़ियूं 2 पॉइंट्स आहिनि जे ऑर्गेनेल्स आहिनि उहे हिक ॿिए खां अलॻि अलॻि कीअं आहिनि। तंहिंजे करे माइक्रोस्कोप उहे औज़ार आहिनि जेके असांखे मैग्नीफाइड ऐं क्लियर विजुअल इमेज पैदा करण जे लाइ कमु ईंदा आहिनि। नंबर ॿियों आहे असां वटि रेज़ोल्यूशन ऑफ अ माइक्रोस्कोप इज़ डिफाइंड एज द स्मॉलेस्ट डिस्टेंस बिटवीन 2 पॉइंट्स। इहो असां पढ़ी आया आहियूं त माइक्रोस्कोप जी जेको रेज़ोल्यूशन आहे उनजी वसफ़ इहा आहे त उहो असांखे किन बि 2 पॉइंट्स जे विच में जेको नंढे में नंढो डिस्टेंस हूंदो आहे असां उनखे चवंदा आहियूं। ऐं रेज़ोल्यूशन छा आहे? 2 पॉइंट्स जे विच में असांखे उहो फ़र्क़ु करे ॾेखारींदी आहे, यानी उनजे विच में जेको मुफ़ासिलो आहे उहो चिटो करे ॾेखारींदी त हे पॉइंट्स जेके आहिनि हिक ॿिए खां अलॻि अलॻि आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि। इनखे असां रेज़ोल्यूशन चवंदा आहियूं। ऐं तस्वीर इन जे करे ई चिटी ईंदी आहे छो त तव्हां जूं जेके शयूं आहिनि उहे हिक ॿिए खां थोरो असांखे डिस्टेंस ते नज़र ईंदियूं आहिनि। सवाल नंबर क्यों आहे मैग्निफिकेशन ऑफ अ लाइट माइक्रोस्कोप इज फॉर्म्ड बाय यूजिंग मिक्सचर ऑफ द पावर ऑफ द आई पीस एंड द डैश लेंस। असां वटि जेका लाइट माइक्रोस्कोप इस्तेमालु थींदी आहे उनजी मैग्निफिकेशन असां कीअं हासिलु कंदा आहियूं त असांखे आई पीस जो जेको पावर आहे उहो ऐं असां पोइ वरी ऑब्जेक्टिव लेंस जे जेका आहे उनजी माप खणंदा आहियूं, उन्हनि ॿिन्ही खे कंदा आहियूं मल्टीप्लाई त असांखे मिली वेंदो आहे, हासिलु थींदो आहे मैग्निफिकेशन उन लाइट माइक्रोस्कोप जो। तंहिंजे करे 2 मिक्सचर जेके आहिनि उहे इस्तेमालु थींदियूं। हिकिड़ो तव्हांजो ऑब्जेक्टिव लेंस जी स्ट्रेंथ केतिरी आहे ऐं तव्हांजे आई पीस जो पावर छा आहे, इन्हनि ॿिन्ही जी मिलावट खे गॾाए करे ज़रब उपत करे असां हासिलु कंदा आहियूं त असांखे मैग्निफिकेशन मिली वेंदो आहे। नंबर चौथों आहे इलेक्ट्रॉन हैज़ अ मच शॉर्टर वेवलेंथ देन विजिबल लाइट। जेका असांखे नज़र ईंदड़ रोशनी आहे विजिबल लाइट आहे उन खां वधीक जेका नंढी शॉर्ट वेवलेंथ हूंदी आहे उहा हूंदी आहे इलेक्ट्रॉन जी। एंड दिस अलोज़ इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप्स टू प्रोड्यूस डैश इमेजिस। ऐं इन जे करे इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप असांखे कहिड़े क़िस्म जा इमेज ॾियण जे अहल थींदो आहे। तव्हांखे ख़बर आहे त इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जे अंदरि इलेक्ट्रॉन जी जेका बीम आहे उहा इस्तेमालु थींदी आहे इन द प्लेस ऑफ विजिबल लाइट। त इन जो फ़ाइदो कहिड़ो आहे इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप खे? फ़ाइदो इहो आहे त असांखे जेके इमेजिस इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप में नज़र ईंदा आहिनि शयुनि जा उहे हाई रेज़ोल्यूशन वारा हूंदा आहिनि। पंजो आहे इन प्लांट्स द सेल वॉल इज़ कंपोज्ड ऑफ मेनली ऑफ स्ट्रांग फाइबर्स ऑफ डैश। बूटनि जे अंदरि जेका सेल वॉल मौजूदु थींदी आहे उहा मुख्य तौर ते कहिड़नि मज़बूत फाइबर्स जी ठहियलु हूंदी आहे। तव्हांजे ज़हन में ईंदो हूंदो ऐं उहो ई जवाबु करेक्ट आहे जेको असांजे प्राइमरी वॉल में बि मौजूदु हूंदो आहे त सेकेंडरी सेल वॉल में बि मौजूदु हूंदो आहे बूटे जी में। उहे आहिनि असांजा सेल्यूलोस। सेल्यूलोस जा स्ट्रांग फाइबर्स हूंदा आहिनि जेके मुख्य तौर ते पाण में गॾिजी करे बूटे जी सेल वॉल तामीर कंदा आहिनि। नंबर 6 आहे सेल मेम्ब्रेन इज़ कंपोज्ड ऑफ डैश लेयर। असांजी जीव गर्ड जी झली असांजी हुजे या बूटनि जी हुजे उहा कहिड़े लेयर जी ठहियलु हूंदी आहे? फास्फोलिपिड बाय लेयर जी। तव्हांखे यादि हूंदो त असां फास्फोलिपिड बाय लेयर ठाहियोसीं त सैंडविच वांगुरु जेकी फास्फोलिपिड जा मालिक्यूल्स आहिनि उहे पाण में गॾियल हूंदा आहिनि, उन्हनि जो
हाइड्रोफिलिक जेको हेड आहे उहो हूंदो आहे आउटवर्ड या वरी सेल जे अंदरि, बाक़ी जेको पाण में अंदरि जेको लेयर्स मिलियल हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि वरी असांजा हाइड्रोफोबिक। हाइड्रोफिलिक थिया ॿाहिरि, हाइड्रोफोबिक अंदरि पाण में गॾियल हूंदा आहिनि। ईअं ॿ लेयर पाण में गॾिजंदा आहिनि फास्फोलिपिड्स जा, असीं हुनजे करे चवंदा त सेल मेम्ब्रेन ठहियल हूंदी आहे फास्फोलिपिड बाइलेयर जी। सतों नंबर आहे त डिफ्यूजन इज़ अ डैश प्रोसेस विच डज़ नॉट रिक्वायर एनर्जी इनपुट। असांजो नफ़ूज़ ॾियण जो अमल जेको आहे उहो हिकु अहिड़े क़िस्म जो अमल आहे जंहिंखे जारी रहण जे लाइ तवानाईअ जी ज़रूरत कोन पवंदी आहे। डिफ्यूजन समेत आस्मोसिस ऐं फैसिलिटेटेड डिफ्यूजन इहे टई पैसिव प्रोसेस आहिनि जिन खे एनर्जी इनपुट जी ज़रूरत न पवंदी आहे। इहे पाण जेको आहे सो अलॉन्ग द कंसंट्रेशन ग्रेडियंट शयुनि जी मूवमेंट हूंदी आहे फ्रॉम हायर कंसंट्रेशन टूवर्ड्स लोअर कंसंट्रेशन। इन में एनर्जीअ जी का बि ज़रूरत कोन पवंदी आहे। नंबर 8 आहे प्लांट सेल लूज़िस वाटर एंड साइटोप्लाज़म श्रिंक्स इन अ प्रोसेस कॉल्ड। ॿूटे जो जीव घरड़ो पाणी उन मां ख़ारिज थी वेंदो आहे ऐं उनजो साइटोप्लाज़म सुकिड़िजी वेंदो आहे। इन प्रोसेस खे छा चइबो आहे? तव्हांखे यादि हूंदो त असां जॾहिं ॿूटे जो जीव घरड़ो हिकिड़े हाइपरटोनिक सॉल्यूशन में रखूं पिया, हाइपरटोनिक सॉल्यूशन माना तमामु घणो घाटो ॻाढ़, त सेल जेको प्लांट सेल हुयो उनजो अंदरियों पाणी निकिरी ऐं ॿाहिरि उन हाइपरटोनिक सॉल्यूशन में वञी मिले पियो। उन पाणी निकिरण जे करे हिन जो जेको ॿूटे जो पंहिंजो अंदरि साइटोप्लाज़म हुयो उहो श्रिंक पियो थी वञे, छो त पाणी जो ॿाहिरि लूज़ थी थो वञे त उहो सुकिड़िजी थो वञे। इन प्रोसेस खे असां चवंदा आहियूं प्लाज़्मोलाइसिस। सवाल नंबर 9 आहे असां वटि स्पेशल टाइप ऑफ मूवमेंट ऑफ अ स्पेसिफिक सब्सटेंसेस थ्रू कैरियर प्रोटीन इज़। हिकिड़ा ख़ासि मादा थींदा आहिनि, उहे जॾहिं जीव घरड़े जी झलीअ मां क्रॉस करणु चाहींदा आहिनि त उन्हनि खे वरी ख़ासि क़िस्म जी मूवमेंट जी ज़रूरत पवंदी आहे ऐं उन जे लाइ उन्हनि खे कैरियर प्रोटीन हेल्प कंदी आहे। इन ख़ासि क़िस्म जी मूवमेंट खे असीं छा चवंदा आहियूं? डिफ्यूजन जे बारे में त तव्हांखे ख़बर आहे त उन में कैरियर प्रोटीन जी ज़रूरत कोन पवंदी आहे, पर कुझु शयुनि खे जेके ख़ासि सब्सटेंसेस थियनि था उन्हनि खे सेल मेम्ब्रेन मां पार कराइण जे लाइ कैरियर प्रोटीन पंहिंजो किरदारु अदा कंदियूं आहिनि, उन्हनि जी मदद कंदियूं आहिनि, उन्हनि खे फैसिलिटेट कंदियूं आहिनि। त इन डिफ्यूजन जो नालो आहे फैसिलिटेटेड डिफ्यूजन, यानी अहिड़ो नफ़ूज़ ॾियण जो अमल जंहिंमें उन्हनि खे कैरियर प्रोटीन जी फैसिलिटी या मदद जी ज़रूरत पवंदी आहे। 9 नंबर असां वटि ब्लैंक आहे द माइक्रोट्यूब्यूल्स अरेंज्ड इन अ वेरी पर्टिकुलर पैटर्न टू फॉर्म सेंट्रियोल आर डैश इन नंबर। तव्हांखे सेंट्रियोल जी स्ट्रक्चर यादि हूंदी त उहे हिकिड़ा ट्यूब हूंदा आहिनि जेके पाण वरी नंढनि नंढनि ट्यूबनि जा ठहियल हूंदा आहिनि माइक्रोट्यूब्यूल्स जा, ऐं उहे ट्रिपलेट में पाण में गॾियल हूंदा आहिनि। टे ट्यूब पाण में जेके आहिनि सो गॾिजंदा आहिनि ऐं उहे टोटल घणा हूंदा आहिनि? तव्हांखे यादि हूंदो टे ट्यूब जेके आहिनि उहे पाण में 9 उन्हनि जा अहिड़े क़िस्म जा जोड़ हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे जेकॾहिं असां टिनि खे 9 जा ज़रब कयूं त 9 × 27, सो 27 माइक्रोट्यूब्यूल हूंदा आहिनि जेके ट्रिपलेट में पाण में गॾिजी करे 9 अहिड़ा ट्रिपलेट हूंदा आहिनि जेके गॾिजी हिकिड़ो सेंट्रियोल ठाहींदा आहिनि। 10 नंबर ब्लैंक सां गॾोगॾु असांजो चैप्टर 4 जो एक्सरसाइज़ सेक्शन नंबर 2 फिल इन द ब्लैंक्स हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।